डिस्ट्रिक्ट रिपोर्टर दादू फिदा हुसैन पवन जी रिपोर्ट मुताबिक़ डिप्टी कमिश्नर दादू राजा शाह ज़मान कहिड़ो पंहिंजे प्रेस पधराई कंदे ॼाणायो आहे त सिंध हुकूमत जे हिदायतुनि ते दादू ज़िले अंदरि बरसात जे मुतासिरीन जी ज़िले इंतज़ामिया दादू पारां तालके जोई में इमदादी कार्रवायुनि में 30 ॿेड़ियूं 650 ऐं हेलीकॉप्टर ज़रिए 280 पाणी हेठि आयल ॻोठनि 350 माण्हुनि खे ट्रैक्टर मज़दा ऐं डाटसन ज़रिए राशन बैग 800 बिस्किट पैकेट 1500 3640 मिनरल वाटर बोतल 2 भेरा पकल खाधो हेलीकॉप्टर ज़रिए मुतासिर माण्हुनि ताईं पहुचायो वियो ऐं ॿेड़ियुनि डाटसन ऐं मज़दा ज़रिए मुतासिरनि खे पकल खाधो 2 भेरा 25,000 माण्हुनि में विरायो वियो। खुलियल आसमान हेठि वेठल माण्हुनि मुतासिर माण्हुनि में 400 टेंट ऐं वाटर कूलर 200 विराया विया आहिनि ऐं मुतासिरीन जेके बीमार हुआ उन्हनि खे सिहत जूं सहूलियतूं फिराम करण वास्ते आजी खान मोरी रोदनानी मोरी 44 मेल ऐं छिनी मोरी ते 7 तिबी कैंपस लॻायूं वयूं आहिनि।